परॾे वज़ीर पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इंडोनेशिया ऐं सिंगापुर जे 3 ॾींहनि जे दौरे ते बाली पहुची वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी बाली जमहूरी फोरम ऐं अफ़गान औरतुनि जी तालीम बाबति कॉन्फ्रेंस में शरीक थींदो। इंडोनेशिया जे हम मनसब ऐं सिंगापुर में सदर हलीमा याकूब सां मुलाक़ात कंदो। सिंध में बोर्ड दौरान मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार थियल 60 लख मरीज़नि जो इलाज कयो वियो। 10,49,000 चमड़ी, 11 लख खां वधीक छाती, 9 लख खां वधीक गैस्ट्रो, 42,000 मलेरिया जे मरीज़नि जो इलाज कयो वियो। अक्सर बीमारियूं बोर्ड जो पाणी वापराइण सबबि पकड़ियूं। सिंध जी सिहत खाते जी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो जो सिंध असेंबली जे इजलास में ख़िताब। संदसि वधीक चवणु आहे त 1 साल दौरान छिते कुते जे ॾाड़नि जा 2 लख केस रिपोर्ट थिया आहिनि। उन करे मकानी खाते खे उन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। सदर आरिफ अलवी चयो आहे त सियासी मंज़रनामे में हिन वक़्तु परेशानी ऐं बुॾतर वारी कैफ़ियत आहे। जेकॾहिं ॻाल्हि ॿोल थी वञे थी त टेम्परेचर हेठि अची वेंदो। इसाक डार बि उन हवाले सां हकारी रवैयो रखे थो। आर्मी चीफ जी मेरिट ते मुक़ररी थी आहे। मसइलो ख़ुशी सां हल थियो, पर आर्मी चीफ जी मुक़ररी बाबति बर्तानिया में मुशावरत थींदी रही। नई मिलिट्री लीडरशिप सियासत खां परे रहण ते संजीदा आहे। हाणे समूरी ज़िम्मेवारी सियासतदाननि ते अचे थी। सियासतदाननि खे गॾिजी कमु करण ते संजीदा थियणु घुरिजे। पाकिस्तान डिफॉल्ट न कंदो। इसाक डार में मुफ़ाहिमत जी सलाहियत आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार जी सदर आरिफ अलवी सां मुलाक़ात। इसाक डार सदर खे वज़ीर आज़म जो ख़ासि पैगाम पहुचायो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार पारां सदर आरिफ अलवी खे मुआशी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। पीटीआई चेयरमैन इमरान खान पंजाब काबीना में वाद खां अणॼाण निकितो। संदसि पार्टी जो ख़्याल कासरू वज़ीर बणिजी वियो। पंजाब हुकूमत सूबाई काबीना में वाद करे छॾी। पीटीआई जो एमपीए ख़्याल अहमद कासरू सूबाई वज़ीर जी हैसियत सां हलफ़ खणी वरितो। पार्टी जे सीनियर अॻवाननि जे एतिराज़नि ते इमरान खान ख़्याल कासरू जे वज़ीर बणिजण ते अणॼाणाई ज़ाहिर कंदे चयो त खेसि ॼाण नाहे त ख़्याल कासरू वज़ीर बणिजी रहियो आहे। मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त पंजाब काबीना में वाद सां इमरान खान जी असेंबली टोड़ण वारे मौक़िफ़ जो जनाज़ो निकिरी वियो। पीटीआई चेयरमैन अहिड़ी दावा छो थो करे जंहिंजो ॿार संदसि पार्टी ऐं इत्तिहादी खणण लाइ तयारु नाहिनि। हिकु पासे इक़्तिदार जी हवस ऐं ॿिए पासे मुनाफ़िक़ाने तरीक़े सां असेंबलियूं टोड़ण जो ऐलान सियासी ॾेवालपणो आहे। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जी कराची आमद क़ाइद आज़म जी मज़ार ते हाज़िरी गुल चाढ़े फातिह ख़्वानी कई ऐं दुआ घुरी। ISPR मूजिबि आर्मी चीफ कोर हेडक्वार्टर जो दौरो कयो। खेसि सिक्योरिटी ऐं ऑपरेशनल तयारियुनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। सिंध जे इत्तलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जे वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते सिंध जे ट्रांसपोर्ट खाते सखर में पीपुल्स बस सर्विस जी कामयाब आज़माइशी शुरू करे छॾी आहे। लाड़काने ऐं हैदराबाद खां पोइ पीपुल्स बस सर्विस सखर पहुची वई आहे। इंशाअल्लाह हलंदड़ महीने सखर जी आवाम लाइ पीपुल्स बस सर्विस बाज़ाब्ता तौर ते शुरू कई वेंदी। सिंध जे रेवेन्यू वारे वज़ीर मखदूम महबूब ज़मा M6 मोटरवे करप्शन केस में मुलविस आफ़ीसरनि जा तफ़सील तलब करे वरिता। बोर्ड ऑफ रेवेन्यू जे सीनियर मेंबर खे करप्शन में मुलविस रेवेन्यू खाते जे समूरनि आफ़ीसरनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। हैदराबाद ऐं सखर जे कमिश्नर सां राब्तो करे अमलदारनि जा तफ़सील वठण जो हुकुम। मोटरवे करप्शन केस में नौशर फेरोज़ मां गिरफ़्तार सोशल वेलफेयर ऑफिसर सज्जाद मेमण खे दिलि जो दौरो पइजी वियो। तिबी इमदाद लाइ NICVD सेवण मुंतक़िल। ठठे जी सामुंडी पट्टी केटी बंदर में PPMPA 5 मुख़्तलिफ़ रोडनि जो इफ़्तिताह करे छॾियो। ठठे जी सामुंडी पट्टी में ताज़िन बरसातुनि ऐं सामुंडी वीरुनि सबबि आयल ॿोॾि सबबि तबाहकारियुनि खां पोइ PS 78 घोड़ाबारी जे चूंडियल MPA अली हसन ज़रदारी जो मुतासिर थियल इंफ्रास्ट्रक्चर जी फौरी बहाली लाइ लाॻापियल इख़्तियारनि तोड़े ॻोठाणनि सां गॾिजाणियूं।
संदसि चवण आहे त ईंदड़ चूंडुनि में पीपुल्स पार्टी क्लीन स्वीप कंदी। कराची में गैर कानूनी तौर आयल 15 अफगानी गिरफ्तार। कलाकोट पुलिस कार्रवाई कंदे अफगान शहरिन के गिरफ्तार करे वरितो। लाकअप हवाले। कंबर में बोर्ड मुतासिर लाइ आयल राशन ऐं तंबू रात विगड़ी में अणॼातल हंधि मुंतकिल। राशन ऐं ख़ेमनि सां भरियल 40 जे लॻभॻि ट्रकूं अणॼातल हंधि मुंतकिल कयूं वयूं। शहदादकोट भरिसां मुबैना अगवाबत राजौली ज़रिए वापस करायल परणियल नारी मामन हथां क़तल। कोट कासिम लाशारी में हसीना लाशारी खे क़तल कयो वियो। पुलिस पहुची लाश तहवील में वठी छॾियो। दादू में पुलिस एहलकार पारां मुबैना तौर मास्तरियाणी हिरासत करण जी कोशिश। मुतासिर नारी थाने ते पहुची वई। SSP वाक़े जो नोटिस वरितो। इल्ज़ाम हेठि आयल एहलकार मुअतल क्वार्टर खां। आई बहराम में पुलिस पारां खंबे अणॼातल हंधि मुंतकिल कयल नारी पारां वीडियो बयान जारी। SHO बहराम गुलाम मुस्तफ़ा खोसो घरां खंबे अणॼातल हंधि रखियो आहे। सनम नारी खे अदालती हुकुम ते हिरासत में वरितो वियो आहे। SHO गुलाम मुस्तफ़ा।